आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। 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 गुरां के शब्द चाला, गुरां के शब्द चाला, गुरां के शब्द चाला। ओ अमृत पीऊंगा, अमृत पीऊंगा। आऊंगा न जाऊंगा, आऊंगा न जाऊंगा। कोई फेर माला, कोई फेर तस्बीर, कोई फेर माला, कोई फेर तस्बीर। कोई फेर माला, कोई फेर तस्बीर, कोई फेर माला, कोई फेर तस्बीर। देखो रे यारो, देखो रे यारो, देखो रे यारो, रे यारो। दोनों है वो कसबी, दोनों है वो कसबी। आऊंगा न जाऊंगा, आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। गुरां के शब्द चाला, गुरां के शब्द चाला, गुरां के शब्द चाला, गुरां गुरां के शब्द चाला। मेरा पीऊंगा, मेरा पीऊंगा। आऊंगा न जाऊंगा, आऊंगा न जाऊंगा। कोई जावे मक्के, कोई जावे काशी, कोई जावे मक्के, कोई जावे काशी। कोई जावे मक्के, कोई जावे काशी, कोई जावे, कोई जावे काशी। देखो रे यारो, देखो रे यारो, देखो रे यारो, देखो रे यारो। दोनों गल्लां की फांसी। आऊंगा न जाऊंगा, आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। गुरां के शब्द प्याला, गुरां के शब्द प्याला। अमृत पीऊंगा, अमृत पीऊंगा। आऊंगा न जाऊंगा, आऊंगा न जाऊंगा। कोई पूज मड़िया, कोई पूज गौरी, कोई पूज मड़िया, कोई पूज गौरी, कोई पूज मड़िया, कोई पूज गौरी, कोई पूज मड़िया। देखो रे यारो, देखो रे यारो। दोनों गल्लां चोरी। आऊंगा न जाऊंगा, आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। गुरां के शब्द प्याला, गुरां के शब्द प्याला। अमृत पीऊंगा, अमृत पीऊंगा। आऊंगा
न जाऊंगा न जाऊंगा। कहते कबीर सुनो रे लोई, कहते कबीर सुनो रे लोई, कहते कबीर सुनो रे लोई, कहते कबीर सुनो रे लोई। नाम किसी के, नाम किसी के, नाम किसी के, नाम किसी के, नाम राज कोई, नाम राज कोई, नाम राज कोई, नाम राज कोई। रामा नाम बिनु रामा, नाम बिना ओ रामा नाम बिनु राम नाम बिना मुक्ति न होई, मुक्ति न हो। कलाड़ो जाऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा, आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा, आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा, आऊंगा न जाऊंगा, मरूंगा न जीऊंगा। गुणा के शब्द प्याला, गुरा के शब्द प्याला, अमीरा सतूंगा, अमरा सतूंगा, अमीरा सतूंगा, अमरा सतूंगा। आऊंगा न जाऊंगा, आऊंगा न जाऊंगा। श्री राम। इसको और इसको कम कर लो। प्यारी मिठड़ी साध संगत, परम संत कबीर साहब जन इन कलयुग में नाम जो संग, ब्रह्म जो संग, आत्मा जो संग, जी महिमा कयल आहे। असांजे स्वामी साहब सिंधी संत बि इहो श्लोक चयो, बिना आत्म ज्ञान ममत न मिटे मन जी, बिना आत्म ज्ञान ममत न मिटे मन जी, तोड़े तप साधन करे पढ़े वेद पुराण, गीता में भगवान अर्जुन खे ईअं चयो। हाणे प्रश्न उथंदो त उहो आत्म ज्ञान काथों प्राप्त थिए? चई उहो संतनि जे संग मां। कंहिं फ़क़ीर खां पुछियो, साईं इश्क कीअं पैदा थिए? चई अबा कपिड़ो जे खपई त पोइ काथे वेंदे? चई कपिड़े जे दुकान ते। बूट खपई त बूट जे दुकान ते, सब्जी खपई सब्जी जे दुकान। मुंहिंजा प्यारा, इश्क पैदा थिए त इश्क वारनि वटि वञणो पवंदो न। श्री राम। उन संतनि जे संग मां ई असांखे आत्म ज्ञान जी प्राप्ति थींदी। गुरगम रहत रहे सुखी थिए स्वामी चए। जॾहिं उहो ज्ञान प्रकाशक थी वियो, हिते हिन शब्द खे ॿुधी करके मसां असां इन भरम में न अची वञूं
त असांखे कंहिं संत गुरु फ़कीर मुर्शिद जी समाधि दरगाह ते मथो न टेकणो आहे या असांखे माला सां भॻवान जो सिमरण जो जाप न करणो आहे। या असांखे काशी गंगा जमुना तीर्थन ते न वञणो आहे। जॾहिं असांखे आत्मज्ञान जो तत्व थी वियो वरी खंडन करण जी उन्हनि खे इजाज़त आहे जिन खे मंडन करणु ईंदो आहे। ताड़ना करण जी उन्हनि खे इजाज़त आहे जंहिंखे खिमिया जो गुण आहे। जेकॾहिं मंडन करणु न अचे त कंहिंखे खंडन करण जी इजाज़त न आहे। जेके बि हे तीर्थ बणाया जॾहिं उन्हनि आत्मवेताउनि पुरुषनि उन नदी जे कंठे ते वेही तप कया, उन जल में स्नान करके वहंदड़ पाणी मां जंहिंमें शरीर जो कोई रोग खारस चमड़ी रोग न पैदा थिए वहंदड़ पाणी में इहो स्नान जो फल थींदो आहे। वेतरे गंगा जो पाणी हुजे, नदियुनि जो पाणी हुजे, उते वेही करके पंहिंजे मन खे स्थिर करे शरीर सां शुद्धि करे तन खे शीतल बणाए मन खे नाम जे जप सां जोड़णो। आत्मज्ञान गुरुनि खां प्राप्त हुयो तॾहिं त उते वेही करे साधनाऊं कयूं जंहिंजे करे उहे तट तीर्थ बणिजी विया। उहे संतन असांजे भलाई जे लाइ छोटी ॿुधी जे लाइ भई मंदिरनि में वञी भगवान जी मूर्ति स्थापन करके उन में प्राण दृष्टा मंत्रनि जे जोर सां विझी करके उन आत्म वेताउनि जे पुरुषनि जे हृदय मों ई मंत्र निकिता, वेद ठहिया, शास्त्र ठहिया, पुराण ठहिया। जॾहिं परमात्मा सर्वव्यापक आहे, जॾहिं अंदर में ॾिसण में ईंदो तॾहिं सभिनी में ॾिसण में ईंदो। जॾहिं सभिनी में ॾिसण में ईंदो त पोइ उन मुखों माला अलॻि छो थी, तीर्थ अलॻि छो थिया, मंदिर अलॻि छो थिया, मूर्ति अलॻि छो थी, सर्व में व्यापक आहे। श्री राम। तुंहिंजा प्यारा, हे असांखे संतन जप ॾिनो राम नाम खां सवाइ, पंहिंजे मन में भगवान नाम जे सिमरण खां सवाइ। श्री राम। वासनाउनि खां कामनाउनि खां हिन मन खे मुक्ति न मिलंदी। मुक्ति ॿियो पर्शन कोन्हे। जॾहिं असांजे मन में काई वासना न उथे, जॾहिं काई कामना न उथे, बस मन शांत में आहे, इन खे मुक्ति सर्व आहे। हरे राम। वेदांत में आयो वासना बंध वासना ख्य मुक्त, हिकिड़े अखर में। वासना पैदा थी, जीव बंधन में पियो, वासना खे कटियईं, मुक्त। हे मुक्त जी परिभाषा आहे वेदांत जी, असांजे वेदनि जी। श्री राम। तुंहिंजा प्यारा, हे जीव पाण ई वासनाऊं करे कामनाऊं करे दुखी थियो आहे, अटकियो आहे, उन खे भोगे परिणाम दुख थो पाए। श्री राम। उन दुखनि जे करे पोइ भिटके थो हेॾे होॾे मंदर मढ़ियुनि ॾे, पर उन भगवान जी दृष्टि सां अचे, भगवान खे पाइण लाइ अचे, ओहो त पोइ आनंद ई आनंद। श्री राम। उहा जीवन में निष्काम शेवा आणे, फल त पंहिंजे कर्म सां टाइम सां मिलंदो, जेॾी बि शेवा करे, पर उहा कामना रखी शेवा थो करे त फल सीमित थी वेंदो, मिलंदो त टाइम सां। पर तूं निष्काम थी करके शेवा कंदे हो फल असीम थी वेंदो। ना घुर्ज रखी करके शेवा त कंदे ई, पुत्र जे संतान जे लाइ, धन जे प्राप्ति जे लाइ, कंहिं अन्य कार्य जे लाइ, ओतिरी शेवा शरीर में तूं निष्काम थी कंदे त फल असीम थी वेंदो। प्रभु लाइ केतिरो फल ॾींदो और उन सां गॾोगॾु अंतःकरण बि शुद्ध थी वेंदी। श्री राम राम। तंहिं लाइ हाणे हिते इहो शब्द हिन महिल तॾहिं चवणो पियो जो जेको क्रम हली रहियो आहे सुखमनी साहिब जे पद जो हिन चोॾस ते, स्वामी 8 शब्दी ब्रह्मज्ञानी जे बारे में साहबनि जो वर्णन कयो अथऊं।
ब्रह्म सर्वव्यापक आहे। उन्हीं ब्रह्म जो ही नालो बे रूप में आत्मा पयो। उन्हीं ब्रह्म जो ही जुज़ो उन्हीं परमात्मा जी शक्ति मोही जंहिंखे ब्रह्म सॾियो थो वञे वेदांत में। आत्मा जे रूप असांजे हृदय में आयो त असां उन जे ज्ञान खे प्राप्त कयूं, तॾहिं असांजे हृदय खे सदाई अस्थाई शांति रहंदी और आनंद रहंदो। जीव खे ज्ञानी थियणो ई पवंदो और ज्ञान हिन मनुष्य चोले में असांखे प्राप्त करणो आहे। ज्ञान सां ई आनंद जी अनुभूति थींदी। श्री राम। त हाणे असां पद खे वठूं। मन साचा मुख साचा सोय, मन साचा मुख साचा सोय, अवर न पेखे कसबिन को, नानक ए लक्षण ब्रह्म ज्ञानी हो। श्री राम हरे राम राम। भगवान गीता में सच जी परिभाषा कई। सच छाखे चइबो आहे? जेकी मन में हुजे उहो ई वातों ॿाहिरि निकिरे, बस उहो ई सच। श्री राम। और सच ही परमात्मा है। बेली अॼु जे असांजे युग पुरुष तुलसी भी असांजे यूपी जो संत जंहिं ब्रह्म श्रोत्री बणिजी और तंहिंखां पोइ ब्रह्मनेष्टि बणियो। ब्रह्मनेष्टि बणिजी वरी भगवान राम जो सरगुण रूप में दर्शन करे तंहिंखां पोइ हुन जो रामायण लिखियो आहे। त भगवान पंहिंजे लाइ लिखियो मूंखे उहो जीव वणे थो जंहिंजे हृदय में प्रेम आहे, पर जंहिंजे हृदय में छल ऐं कपट आहे उहो जीव मूंखे नथो वणे। छल कपट आयो, छल में के शब्द थींदा आहिनि, कपट में बि के शब्द थींदा आहिनि। त असांजे अंतःकरण जे मन हिकु ख़्यालनि जो पुंज आहे, संकल्पनि जो पुंज आहे, ख़्यालनि जो जमाव आहे। मन असांजो उन में जेके बि संसार जा ख़्याल आहिनि उहे शब्द आहिनि। जंहिंखे अंतःकरण सॾिजे थो उहो आत्मा जे मथां पर्दो चढ़े पिया उन्हनि शब्दनि जो। उहे जीअं सूरज जी किरणाऊं कंहिं पिंजरे मां अंदरि कमरे में वञनि, उहे किरणाऊं जेके नज़र ईंदियूं आहिनि उन्ही जे किरणाउनि में ई असां हथु लॻाईंदासीं त हथ खे उहे किरणाऊं अटकिजियूं कोन। जीअं आकाश आहे, जहाज़ हलियो वियो त कोई आकाश कोन टकरंदो आहे। तीअं गिलाफ आहिनि शब्दनि जा। छल कंदो, कपट कंदो, जेकी ॻाल्हाईंदो आत्मा जे मथां पर्दा चढ़ंदा वेंदा। त उन आत्मा जे मथां उहा लाइट जी किरण कीअं पवंदी? हे छल कंहिंसां थो करे, हे कपट कंहिंसां थो करे? जंहिंखे विद्या खे टियों नेत्र सॾियो वियो आहे इन्ही जे लाइ त विद्वान खे टे अखियूं थींदियूं आहिनि। दुई दुई लोचन सर्वाना विद्वानम त्रे लोचनं सप्त लोचन धर्माना ज्ञानी अनंत लोचनं। ॿ अखियूं सभिनी खे थींदियूं आहिनि, पर विद्वान खे टे अखियूं माण्हू खे परखण जूं। पर उन परख खां पोइ हो पंहिंजी भावना अहिड़ी दृष्टि जी रखंदो त मुंहिंजे साम्हूं आयल मामो ख़ुशि थी वञे। इन जो नालो विद्या आहे। श्री राम। मुंहिंजे साम्हूं आयल कहिड़ी बि विरती जो आहे, उहो डाकू आहे, चोर आहे, कहिड़ी बि विरती जो आहे, उहो मामो ख़ुशि थी वञे। भावना ते दृष्टि आहे। तूं शत्रु में बि पंहिंजे मित्र जी भावना वेहदे ऐं उहो दुनिया जो शत्रु थियो पियो आहे, पर उहो तोखे मित्र थी लॻंदो दुनिया जे लाइ कुझु बि हुजे। श्री राम। पर हिकु मित्र आहे, तूं उन में दुर्भावना थो विझे त इहो मुंहिंजे लाइ हीअं चवंदो हूंदो, हीअं कंदो हूंदो, त उहो मित्र बि तुंहिंजो शत्रु थी पवंदो। तुंहिंजी भावना हुनखे शत्रु बणाए वेंदो आहे मित्र। श्री राम। मुंहिंजा प्यारा, इहा विद्या सची विद्या। सभ में साईं ॾिसण, इन विद्या में सभु कुझु प्राप्त थिए थो।
त मां ॿिए खे कीअं ख़ुशि कयां, ॿियो माण्हू ख़ुशि कीअं थी वञे, ॿिए जी मां आशीर्वाद कीअं प्राप्त कयां। ॼण मां पंहिंजो पाण खे ख़ुशि कयुमि, पंहिंजी पाण सां आशीर्वाद प्राप्त कयुमि। पर जेकॾहिं उहा विद्या न रही त पोइ ॿी विद्या इहा पैदा थी त मां ॿिए जो मूंड ॾिसी करके मां कहिड़े नमूने ॻाल्हाए करे उन मां कमु कढां, श्री राम, उन मां धन कढां। इहे छल कपट ढंगबाज़ी सियाणप जंहिंजो परिणाम असांखे अॼु दुख ॾिसणो पए थो। श्री राम, इहे छल छिद्र हिकु कपट आहिनि, टुंग आहिनि, जेके पइजी था वञनि, उन आत्मा जे सता जो पूरो दर्शन नथो थिए। तंहिं लाइ चवनि था मन साचा। हाँ, तोखे सच चवण में ख़्याल में तकलीफ़ थी थिए, तुंहिंजी मोट जो परिणाम मूंखे तकलीफ़ में मिलंदो, तूं चुप करे वञ भलो आहे, पर उन वाणी खे कंहिं छल कपट सां न बोल, पंहिंजे स्वार्थ जे लाइ, परोपकार जे लाइ। अगरि तुंहिंजो छल कपट थी थो वञे त ॿिए जे भले में अगरि झूठ बोलणो पए त उहो सच जे बराबरि आहे। इन अखरनि खे परिभाषित वधीक नथो कयो वञे। श्री राम, हे साल पंहिंजे स्वार्थ जे लाइ जेकी बि तूं कुझु कंदे त उहो पर्दा थो चाहे। त ब्रह्मज्ञानी मन साचा मुख साचा सोए। श्री राम, अवर न पेखे एकस बिन कोए, हिक खां सवाइ ॿियो न ॾिसे, चोर आया भाई वताए जे घर। श्री राम, टपई थोड़ा कपट पाप करणो ई कोन्हे, एतिरो जमा ई कोन्हे। टपड़ खयोंसि, चवनि थो बाबा जल्दी टपड़ खणी था वञो, अञा अंदरि बि अमा वटि टपड़ पिया आहिनि। उन्हनि में उहा दृष्टि विझणी, भाई हिनखे खपंदा आहिनि तॾहिं वीचारा चोरी करण आया आहिनि, न त छो अचनि। अवर न पेखे। श्री राम, एकस बिन कोए, नानक एह लक्षण ब्रह्म ज्ञानी होए। असां जेकॾहिं सच ते हलंदासीं, ॿिए जो मन परिवर्तन कीअं थी वेंदो। तूं ख़ुदि नथो हले त ॿिए जे लाइ मिसाल छा बणिबे, ॿिए जे मन खे परिवर्तन कीअं ईंदो, तूं पाण खे परिवर्तन न कयो आहे। जवान हिकिड़ो वियो पए, पैसा खीसे में, हलदे हलदे हलदे। श्री राम, पर चवणो होसि माता जो भाई सच ॿोली जाए पियो। जवान कोई आयो साम्हूं, हुनखे चई अथी पैसा, चई हा, घणा, चई हेतिरा, चई कढी रख ॿाहिरि, कढी रखे ॿाहिरि। अरे चई पोइ तोखे हेॾा पैसा आहिनि और हा करे थो और सच थो ॿुधाए त मूंखे हेतिरा पैसा आहिनि, इहे कॾहिं कंहिं ॿुधायो आहे। श्री राम, चई अम्मा मूंखे चयो आहे सच ॿुधाए ॾे। उन जे मन में फेरो अची वियो। श्री राम, बसि बाबा, जेकॾहिं सचाई आहे त तूं ॿिए जे मन खे फेरे सघंदो आहे। मन साचा मुख साचा सोए। पर असां जेकॾहिं छड़ो बणियासीं, असां मां ॿिया पैदा न थिया, त वेद में इहो बि चई छॾियऊं, इहा महिरबानी तो पाण सां पाण कान कई जो तूं ठीकु थी आहीं, पर तोखे मोकिलियो वियो, तूं छड़ो ठीकु ई थी वहीं, त पोइ तूं वहीं आहीं छाजे लाइ। तो मां ॿिया पैदा केतिरा थिया, तूं घणा पैदा करे आहीं पाण जहिड़ा, केतिरनि जो मन शुद्ध करे आहीं। श्री राम, पर उहो तॾहिं थींदो जेकी मां चाहियां त उहो थिए। त पहिरियों मां उन वचननि ते हलां। मन साचा मुख साचा सोए, अवर न पेखे एकस बिन कोए, नानक यह लक्षण। श्री राम, ब्रह्म ज्ञानी होए। भगवान पोइ देर नथो करे। पूज माता साहब हासीबाई पिताफन साहब दरबार जी पंजी गादी, सच सां मिलियल जुलियल है। इतासा सानशाह वसण घोट जो माता साहब जो वढ चूंडे करके साधन खे खाराइणो, जेके पोयों दाणा बचनि ज़मीन मां, अगला पंहिंजो बोरा भरे वञनि पर के दाणा छॾनि, उहे खणी करे मंझंदि जो निटाणो समचनि था। पुराणी जुती पियल आहे, फ़क़ीराणी चए थी मूंखे जुती त ॾे। हिकु ई जुती पई आहे, पर चवणो कोन्हे मंगण वारो माण्हू। श्री राम, बसि इन जहिड़ो ॿियो हल्को कोन थींदो आहे। त हुनखे जॾहिं पहले ई जुती हिकु ई आहे, मां वठंदी मां तुंहिंजा पेर सड़ंदा, पर एॾे न ॾिसणो आहे, या मां जाइ ते पहुचां तोखे ॿी वठाए ॾियां, हुन लाहे ॾिना। पेरनि सड़दी माता घर पहुता।
अगे वांगे अॼुकल्ह नांग ईअं न आहे त जुतियूं ॿिया रखियल आहिनि ॿ टे माता पहुती नई जुती जारे में पई आहे। हाणे इहो भॻवानु ॾिसणो साम्हूं वारे में, उन में देरि न करणी। श्री राम उहो रहमन चयो उन खां मंगण खां अॻु में उहो मोह जेको हूंदे न थो करे, त हे अमरता तॾहिं प्राप्त करे विया जेकी हुयो बसि हीअं ॾिनो खणी अॻियो नई पई आहे। गई है पुरानी नई कर दी देरी कान्हे। शहनशाह वसण घोट माई घुरे थी पई, मूंखे ढकाए वसण घोट, माण्हू मोकिलनि था मथे, ख़बर आहे श्री राम उहा ड्रेस अमड़ खे पई आहे। चवायूं त ड्रेस त हिकिड़ी जान ते पई आहे, चई वरी बि तूं अंदरि वेठी आहे, पेशगीर ॿधी वियो, इहा ड्रेस हिन माई खे मोकिल। श्री राम उन माई खे ढकायो अथऊं। कोई भाग वारो प्यारो कोई कार जो इस घर में खणी आवा, जोरो मथां विझी करके रखी करके। श्री राम सगरनि जी बि काथे वाट हूंदी आहे त मर्दाना कपिड़ा बि मिलंदा आहिनि, पर उहो मर्दाना कोन आया, सिधो सो ड्रेस जी ड्रेस ज़नानी आई, तीअं संतनि मथे मोकिले ॾिनी। सच असली हाज़ुरी हाज़ुर आहे, सच ही ईश्वर आहे, पर असां हलूं त पोइ ॾिसूं उन सच जा फल। मन साचा मुख साचा सोए, अवर न पेखे एकस बिन कोए, नानक एह लक्षण ब्रह्म ज्ञानी होए। अॻिते ब्रह्म ज्ञान जो सावन वर्णन कनि था हिन 8 पदनि में, जंहिंजो पहिरियों पद आहे ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेपो, ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेपो, जैसे जला में कमल लेपो, जैसे जला में कमल लेपो, कमल लेपो, कमल ले, कमल लेपो, कमल लेपो, ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेपो, ओ ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेपो। श्री राम ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप, जेको उन्हीं पंहिंजे आत्मा जे तत्व ज्ञान में मिक्स आहे, पंहिंजी सुरत खे पंहिंजे वृत्ति खे उन्हीं में बणाए रखियो अथई। श्री राम हाणे बणाए रखियो अथई त ॿाहिरि बचा बाक़ी मन और तन। तन खे धक लॻा, भाइणो आहे मां तन त न आहियां, मां तन जो साखी आहियां, हे तन त 5 ततनि जो आहे, हे त जड़ आहे। श्री राम शब्दनि जी दृष्टि सां मन खे, अंतःकरण खे सूक्ष्म सॼो वियो, सूक्ष्म शरीर आहे, पर शब्दनि जे रूप में उन शब्दनि जो बि आकार थो बणिजे पियो, उहो बि जड़ थी पवंदो। त कंहिं शब्द ॿोलिया, संत खे कंहिं ॿोलिया पए, प्यारो भगत जी चए थो साईं श्री राम हे गारियूं ॾींदो पिया, चइबा उहो त ख़ुशि थो थिए न, असां सदाईं ख़ुशि आहियूं। श्री राम हे निर्लेपन जा शब्द। ब्रह्मज्ञानी पुरुष, आत्मवेता पुरुष हर प्रतिकूल स्थिति खे अणवणंदड़ बणाए छॾींदा। संतनि जी इहा थ्योरी आहे। शाह लतीफ़ साईं जो ॾाॾो, बुलड़ी जो अब्दुल करीम साईं खूह ते वेठा आहिनि, खूह हले थो, कंहिं जवान अची करके डांद छोड़िया, और जंहिंजे लाइ खूह वहाइनि पिया त ॿारनि में पाणी मिले, पासे में ॿी ज़मीन हुई, उन में पाणी कोन हो, कंहिं अची उहो ॿारो उन जी ज़मीन जो टोड़े करे ऐं पाणी ओॾे छॾे ॾिनो। श्री राम
कंहिं चयो साईं हे कंदो पिया। चयो वाकई मां वॾो गुनाह पे कयो, पर हिन मूंखे अची सबक ॾिनो, सिख्या ॾिनई। चई साईं तव्हां जंहिं कम में लॻा पिया हुन ॾांद छोड़े छॾिया, होॾे हुन हो करे छॾियो। चई हा वाह, मां पंहिंजे स्वार्थ में जुड़ियो पियो हुउमि जो मां पंहिंजी ज़मीन खे पाणी पियो ॾियां। श्री राम। पर ॿिए जी ज़मीन सुके थी पई, मूंखे उहा ॿी लॻी, पंहिंजी न लॻी न। हुन त चङो कमु कयो जो भाई उन क्यास कयो, मूंखे त सबक ॾिनई फ़क़ीर थी पुरुषार्थी कीअं थियणु घुरिजे, ॿिए जो भलो कीअं थियणु घुरिजे, ॿिए जो कमु पंहिंजो कमु कीअं सम्झणु घुरिजे। ॾांदनि खे मां यको पंहिंजे स्वार्थ में ज़मीन जे लाइ वाहियो पए, सभु कईंदा हुआ सिंधियुनि में। पर एतिरो क्यास न थियो त वीचारा बैल थकान, मां उनखे थोरो आराम वठायां। उन त भलाई कई आहे जो उनखे उहो छोड़े अची। श्री राम। अहिड़ी तरीक़े सां टी बि हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजा प्यारा, त असांजा हर परिस्थिति खे अनुकूल बणाइणु परमात्मा जी दृष्टि में कुझु बि प्रतिकूल कोन्हे, अणवणंदड़ कोन्हे, सभु वणंदड़ आहे। जेके उनखे वणे थो करे गुज़रे थो। त हे ज्ञान इन जे लाइ आहे त तूं पंहिंजे मन में एतिरी समर्था पैदा कर जो तोखे कोई अणवणंदड़ नथी करके वणंदड़ थी लॻे। चयूं टेऊंराम खे तूं कपटी आहीं, तूं हरामी आहीं। श्री राम। तूं बदमाश आहीं। सिख चई वेठो साईं हे छा थो बोले पियो? चई सही त बोले थो। कीअं थो सही बोले? श्री राम। चई अबा मां न ले पाए, मां पंहिंजे तरफ़ां न करणो। हे जवाब बि कोई प्रदर्शन कोन था कनि पंहिंजे संत पिणे साध पिणे जो, पर अगले जे पुछण ते जवाब आहे। हो सदाई संतोष में आहिनि। असांजे सिखण जे लाइ पुछण जो जवाब अचे थो। हे साखियूं जेके आहिनि, कीअं हिकु ज्ञानी थी बीठो आहे, हिकु अज्ञानी थी बीठो आहे, हिकु अज्ञानी थी पुछे थो, तॾहिं असांजे लाइ तास बणिजी आयो आहे। ज्ञानी और अज्ञानी ॿई बराबरि, सभु देवताऊं आहिनि, कोई दैत कोन्हे। कॾहिं कथाउनि में ॿुधण में ईंदो, जॾहिं मर्दानो बुख कंदो हो तॾहिं संगत ॿुधण वारी खिली पवंदी, भाई मर्दान खे बुख लॻी आहे। पर इहे त असांखे विसरी वेंदा हुआ त गुरु नानक जाॾे बि चवंदो बाला मर्दाना असांखे हेॾे हलणो आहे, त गुरु नानक जे इतिहास में काथे बि अहिड़ी साखी कान आहे या त गुरु नानक बाले मर्दाने जे मथे ते हथ रखिया या पेरनि ते पेर, हथनि ते हथ, जेके अॻे कहाणियूं खणंदा हुआ। अहिड़ो इतिहास कॾहिं बि कोन आयो आहे। जिथे नानक पहुची वियो उते मर्दानो पहुची वियो, उते बालो पहुची वियो। त बालो मर्दानो गुरु नानक जो रूप हुया या ॿिया हुया? श्री राम। असां ॿुधी खे खोले करके दृष्टि सां ॾिसूं। हरे राम राम। इतिहासनि खे संतनि जे मुख सां असां ॿुधूं। कॾहिं चई वेठासीं त गुरु नानक साहब पुटनि खे गदी न ॾेई करके और शिष्य खे ॾिनी। हिकु गुरमत जी परंपरा हलाइण जे लाइ, गदी जे हलाइण लाइ गुरु नानक साहब इहा परंपरा क़ाइमु कई। श्री राम। पर असांखे इन इतिहास जी ॼाण हुजणु घुरिजे त बाबा श्रीचंद गांइ धरती गांइ जो रूप वठी करके भगवान शंकर वटि प्रार्थना करण वई, पुकारण वई, पाप वधी वियो आहे, मुंहिंजी रक्षा कर। भगवान शंकर हुनखे चयो त नानक नाले हिकिड़ो फ़क़ीर पैदा थियो आहे धरती ते, उन्ही जे घर मां जनम वठी ईंदुमि श्रीचंद बाबा, पोइ तुंहिंजी अची रक्षा कंदुमि। श्रीचंद बाबा जा इतिहास ॿुधो त कई राजाऊं उन्हनि जा शिष्य थिया। उन्हनि जूं करामतुनि जा हीअं पुस्तक भरिया पिया आहिनि, जेकी जेकी चइनि सिद्ध पुरुष सभु थी पए। हिमायूं बादशाह अॻियां वियो आहे, गोदड़ी नचे पई। श्री राम। चई साईं गोदड़ी टपा छो थी खाए? चई बा तूं जंहिं ख़्याल सां आवां तूं वार्तालाप कर न। चई न पर इहो ॿुधायो, उन में फ़क़ीरनि बुखार लाहे रखियो हो, उहो वरी उन बादशाह खे चढ़ी वियो। चई हे साईं, चई भाई तुंहिंजे लाइ असांखे बुखार आयल हो, उनखे वरितो पियो होसीं, वरी तुंहिंजे लाइ लाहे रखियोसीं, भाई तोसां वार्तालाप कयूं। हरे राम राम। लक्ष्मी चंद जंहिंखे श्रीचंद साहिब चयो, पखी मारियूं अचे पियो, नमस्कार कयईं भाउ खे। चएसि भाउ हे पक्षी। श्री राम। मारे थो अचे, हिन जो त हिसाबु ॾियणो पवंदो। चए हा भाउ। त उहो पखी जीअं हथ में हुयसि मोल हीअं जे छॾियईं त सभु उॾड़दा विया। और उहो हिसाब जो शब्द ॿुधी करके घर में पहुतो, घोड़े ते चढ़ी वेठो रहियो। घरवारी खे चई हेॾे आ वेह, पुट खे विहाए, कुतो बि साण, घोड़े सूधे लक्ष्मी चंद पंहिंजी घरवारी सूधे, उन कुते सूधे। अॼु ताईं अंतर ध्यानु थी वियो, अॼु पतो ई कोन्हे। कॾहिं भुलण जल्दी चई वेंदा कयो त गुरु नानक जा पुट हीअं हुया।
गद्दी जी दृष्टि से रखी करके कुछ महीना गुरु अंगद साहब के चयो तू पुट वञ खंडूर हलियो वञ वरी हेॾे न ईंजांइ और नानकाना साहब सॼो जेका पहिरीं प्रॉपर्टी बाबा श्रीचंद खे ॾेई छॾियऊं करतारपुर जेको सॼो शहर ॿधो पंहिंजे पुट लक्ष्मीचंद खे ॾिनो श्री राम राम इतां खे ॾाढे सूक्ष्म ध्यान सां ॿुधणो ॾिसणो पवंदो आहे त हिते मां मर्दाने जो ॿुधायो निर्लेप त संतनि ॿिए जे चवण ते उन्हनि जो जवाबु ॾिनो आहे ना कोई मूर्ख ना को सियाणा सभु कुझु वरिते तेरा भाणा न मां ज्ञानी आहियां जो तव्हांखे अर्थ थो ॿुधायां न असां अज्ञानी आहियूं जेके ॿुधण वेठा आहियूं सभई ज्ञानी श्री राम हे प्रभु इहो लीला ठाही आहे हिते पंज वर्तन जे लाइ सदा निर्लेप जैसे जलमय कमल लेप चई साईं हे छा चई रहियो आहे चई हा बा छा चई हरामी चए थो चई हा बा हे जेके भजन कयूं था त इन जे लाइ त असां हरि में आरामी थियूं शब्द बोले करके परमात्मा जी सिफ़त करके असां हृदय में आराम वठूं हरि में चई बदमाश चई बाहे मास त बद आहे न श्री राम चई कपटी आहे साईं चई बाहे पट चढ़िया पिया आहिनि तॾहिं ताईं भजन कयूं था प्रभु जी सिफ़त कयूं था मन उहे पट लहनि ईअं भाई चांदूराम साहिब जा जवाब ईअं सज्जन संतनि जूं कई हिस्ट्रियूं आहिनि श्री राम राम माना उहे न मन करके लेपायमान थिया न तन करके लेपायमान थिया कि न धक भया त मां शरीर न आहियां न मां मन आहियां इहे ब्रह्म ज्ञानी जा लक्षण आहिनि हरे राम राम उन्हनि खे झुकाए वेठो उहे ठग बि चेला थी पिया उहे चोर बि चेला थी पिया श्री राम जिन जिन आज़माए करके कष्ट ॾिना वरी उहे ई पूजण वारा बणिजिया जेके फिटींदड़ हुआ उहे पूजण वारा बणिजिया जंहिंजे तरफ़ां आज़माइश थी वरी उहे ई शिष्य बणिजिया सिर्फ़ जी अलेप रहे इन वृत्ति के धारे संतन जो संग कयो असांजो जीवन जी सफलता इन्ही में अमरता इन्ही में जो असां उन ज्ञान खे परपक्ता सां हृदय में धारियूं मथे साहिब चवनि था ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप जैसे जलमय कमल लेप ब्रह्म ज्ञानी सदा निर्दोष ब्रह्म ज्ञानी जैसे सूर सरब कहूँ सोख जैसे सूर सरब कहूँ सोख जैसे सूर सर्व को सुख ओ जैसे सूर सरब कहूँ सोख जैसे सूर सर्व को सुख ब्रह्म ज्ञानी सदा निर्दोष ब्रह्म ज्ञानी सदा निर्दोष श्री राम श्री राम ब्रह्म ज्ञानी दोष खां न्यारो थो रहे न पाण दोष थो करे न दोष ॾिसे थो जंहिंखे बि ॿिए में दोष नज़र अचे थो ज़रूर नाहे त जेको ॿिए में आहे उहो पाण में हुजे दोष अनेक प्रकारनि जा आहिनि अवगुण अनेक प्रकारनि जा आहिनि गुण बि अनेक प्रकारनि जा आहिनि कहिड़ो गुण कंहिं में आहे कहिड़ो गुण कंहिं में आहे कोई बि गुण दोष खां हे चराचर सृष्टि खाली कोन्हे पर ज्ञानी थी करके ज्ञानी जे लाइ संसार ज्ञान जो किताब आहे जेको तोखे न वणे उहो तूं कमु न कर जेको तोखे वणे उहो तूं कमु कर बस इन में तुंहिंखे नेकी गिला करण जी कंहिंजी बि ज़रूरत कोन्हे ॿिए जी नेकी सां तुंहिंजी नेकी न थींदी ॿिए जी गिला करण सां ॿियो सुधरी कोन पवंदो पंहिंजो मन ख़राबु कंदे श्री राम आम करे का चिथर कंदे त थी सघे थो परमात्मा अंदरि जेको वेठो आहे तोखे उन गतर तो बि कॾहिं हेठि करे विझे भोलाव न खाऊं असां त तोखे जेकॾहिं ॿिए में दोष नज़र अचे थो त तो में कोई दोष आहे कोई ॿियो दोष आहे कंहिंमें काम आहे त तो में क्रोध आहे कंहिंमें लोभ आहे त कंहिंमें मोह आहे तॾहिं थो नज़र अचे इन जे लाइ साहिबनि मना कई ददा निंदा करणु मना कयूं त निंदा तॾहिं थी थिए जॾहिं कंहिंमें दोष थो ॾिसणु अचे असांखे त असां दोष न ॾिसूं ददा दोष न देव किसे दोष कर्मा आपणिया जो मैं किया सो मैं पाया दोष न दीजे अवर जना ॿिन्ही जाइनि ते सख़्ती सां मना कनि था असांजो कमु आहे जेकॾहिं संत भगत हिन धार्मिक दुनिया में असां आया आहियूं त हिननि वचननि जी पूरी नज़र सां निकियूं असां श्री राम इहा पूरी गोरी मन खे खारायूं पोइ असां हली ॾिसूं असां हे जेके हलिया आहिनि बाबा उन जा नाला अमर आहिनि श्री राम ब्रह्म ज्ञानी सदा निर्दोष
जैसे सूर सरब को सोख, जीअं सूरज कंहिंजे बि दोष खे न ॾिसी करके सभिनी खे हिकु जहिड़ो ई प्रकाश पहुचाईंदो आहे। श्री राम राम। हिकु जहिड़ो प्रकाश जो कंहिंसां बि दोष न आहे, को केर बि आहे को केर बि आहे, उहो पंहिंजे सभिनी खे प्रकाश पहुचाईंदो। तीअं हो बि सभिनी सां समृति रहंदो, कंहिंमें बि दोष न ॾिसंदो, सभ सां बराबरि बराबरि। अॻिलो कपड़ थो करे अचे त बि हो पंहिंजो भाव उन में पंहिंजे प्यार जो विझंदो। श्री राम। हा। ब्रह्म ज्ञानी की दृष्टि समान, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि समान, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि समान, ब्रह्म ज्ञानी लागे तुल्य पवान, ब्रह्म ज्ञानी लागे तुल्य पवान, ओ ब्रह्म ज्ञानी के लागे तुल्य पवान, ब्रह्म ज्ञानी के लागे तुल्य पवान, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि समान, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि समान। श्री राम। श्री राम। जीअं सूरज बराबरि बराबरि सभिनी खे प्रकाश ॾिए थो, तीअं हवा बि सभिनी खे बराबरि बराबरि पंहिंजो हवा ॾिए थी। श्री राम। त हिते जीअं लागे तुल पवान, राजा खे बि उहा हवा थी मिले, रंक खे, हाथी में किविल में उहो ई श्वास हले थो, उहा ई सवा हले थी, का अस्पंदा का निस्पंदा, का खुली हवा आहे का अंदरि हले थी, पर मिले सभिनी खे बराबरि बराबरि थी। हरे राम राम। स्टीम 21,600 श्वास खणण जे लाइ उहा जेको बि मानव नर चोलो आहे, चाहे स्त्री जो चोलो आहे, उन में बराबरि बराबरि दमन जी स्टीम उन श्वासनि जी हले थी समानता में। तीअं ब्रह्म ज्ञानी बि सभिनी सां सम में वर्त, पंहिंजे तरफ़ां सभिनी सां सम में वर्तजणो। श्री राम। ॿियो अॻिलो कहिड़ी बि भावना सां आयो आहे, अगरि तूं पंहिंजे सम में खणो आहे त इहे प्रभु जा गुण आहिनि, जेके प्रभु जा हुकुम आहिनि, त उहो तोखे असर न करे सघंदा। तूं धीरज रख। हाणे मथां साहिब चवनि था, ब्रह्म ज्ञानी का धीरज एक, ब्रह्म ज्ञानी के धीरज, ओ ब्रह्म ज्ञानी को धीरज एक, ब्रह्म ज्ञानी के धीरज एक, जो बस दाखो खोदे को चंदन लेप, 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 ब्रह्म ज्ञानी को धीरज एक, ब्रह्म ज्ञानी को धीरज एक, ब्रह्म ज्ञानी को धीरज एक, ज्यों बसधा को खोदे को चंदन लेप। ब्रह्म ज्ञानी जो धीरज अहिड़े तरीक़े सां टिकियल हूंदो आहे, जीअं धरती खे कोई खोदे कोई खोटे त उन जे लाइ कोई श्राप कोन्हे। श्री राम। कोई पारा तो नाहे, पर कोई चंदन जो लेपो पाए तो उनखे काई आशीर्वाद कान्हे। श्री राम। श्री राम। तीअं ब्रह्म ज्ञानी पंहिंजे धीरज खे एतिरो बणाए रखंदो, टाइम कलाक जे अंतर्गत सत्संग जो करणो आहे, ईअं हिकु हिकु संत जा धीरज ॿुधाइजनि। श्री राम। श्री राम। श्री राम। श्री राम। श्री राम। घोटकी जा भाई चांदूराम साहिब गढ़ ते मोटिया अचनि पिया कंहिं गांव खां पंहिंजे ॻोठ घोटकी जे लाइ। ॻोठ जे ॿाहिरों पंहिंजे शहर जे ॿाहिरों कंहिं नेसर मां गढ़ खे पाणी पियायूं। उहो खूह जो मालिक कोई जवान अची करके ईअं हथ खणी कुझु राम संत ने चुपड़ी करके चई सघंदो हो, पर अचण सां चवण सां गॾोगॾु थपाटा लॻाइनि भई तूं गॾ खे नेसर में पाणी थो पीआहीं। उहो चई सघंदो ऐं उन खां हटाइना न कना पोइ तूं कर, पर अचण सां चवण बि कंहिं गॾोगॾु हथा थी विकी। संत चुपड़ी करे पंहिंजी जाइ ते आया। जीअं जवान घर पहुतो पेट में दर्द पवण लॻो। श्री राम। ॻुझी न रहंदी आहे, नेठ ॿुधाए विधई। आख़िरो तो पाणी उन्हनि जे माइटनि खयो, मुस्लमान हुयो। संत ने खणी आया, साईं असांजो फलाणो भाउ आहे मित्र, उनखे पेट जो दर्द थी पियो आहे, तव्हांखे चई विधो अथई। ओहो
वो छोड़ो बुद्धि करके भाई पेट जो दर्द आ कोई प्रदर्शन फकीर जो न करणो तो मारियो थे तो ॿियो छा थींदुसि न हथों आहा निकिरी आई एहसास निकिरी आयो तो वीचारे खे छो इहो दुख थियो वो पानी पढ़ी ॾिनो उनखे पीआयो वञी वो ख़ुशि थी श्री राम हिकु हिकु संत जा इतिहास छा छा ॿुधाइजनि हुननि धीरज न खोयो सुबुह तां सत्संग में वचन वाणी में ॿुधी आयो सभु कुझु वञे पर धीरज न वञे धार्मिक दुनिया वारो धीरज खे एतिरो अटल और बणाए रखे कॾहिं बि विचलित न थिए माॻ में ॿुधायो त हिन धार्मिक में पहिरें नंबर जो दिमाग़ और दिलि खपे कॾहिं बि विचलित न थिए कंहिंजे ॻाल्हाइण ते या कंहिंजे धकहण ते स्थिर थी बीह रहे केसि ताईं उहो ॻाल्हाईंदो केतिरो कुझु करे सघंदो हिकु ॾींहुं तुंहिंजे अॻियां झुकी पवंदो श्री राम ब्रह्म ज्ञानी के पर जेके उन ब्रह्म स्थिर थिया आहिनि उन शब्द जी परपक्ता में प्राप्त थिया आहिनि हे शब्द नाम इन जे लाइ ज्यों बसदा को खोदे को चंदन लेप आखिरी में साफरता में चवनि था ब्रह्म ज्ञानी का है गुनाह ज्ञानी का है गुनाह ब्रह्म ज्ञानी का है गुनाह ब्रह्म ज्ञानी का है गुनाह हाँ नानक ज्यों पावक का सहज स्वभाव नानक जी पावक का सहज स्वभाव नानक ज्यों पावक का सहज स्वभाव नानक जी पावक का सहज स्वभाव ओ सहज स्वभाव ओ सहज स्वभाव सुखमणि सुखम रत प्रभु नाम सुखमणि सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम ओ भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमणि सुखमृत प्रभु नाम ओ सुखमणि सुखमृत प्रभु नाम श्री राम श्री राम हिकिड़ा ॿ श्लोक ॿुधण में आया अॻ में हिकिड़ो श्लोक ॿुधासीं खाद खोद धरती सहे और काट कूट बन राय वचन कुवचन साधु सहे और से सहा न जाए श्री राम पर काथे मथों ॿियो श्लोक ॿुधण में आयो हरे राम त धरती खे बि धक लॻण सां उहा आवाज़ कंदी आहे तव्हां हथ हणोसि मुक हणोसि थपड़ी हणो उन मां आवाज़ निकिरंदो वण खे बि जॾहिं कट पवंदो तॾहिं चिकण जो आवाज़ निकिरंदो आहे पर संत एतिरो सहन कंदा जो उन मां ओस न निकिरंदी हिकु पासे ॿिन्ही खे बणाए रखियो हिकु पासे संत जी महानता मथे वधाए छॾियो हरे राम राम फित आख़िरी में फतवा में साहब चवनि था अग्नि जो गुण दत्तात्रेय महाराज जे गुरु कया पहिरियों पंजनि ततनि खे गुरु कयईं धरती खे गुरु कयईं केतिरो धीरज आहे केतिरो उन में सहन आहे तॾहिं उन माता खे उथण महिल हथ रखी करे मस्तक ते लाए चऊं माता तूं धीरज ॾिजांइ श्री राम तूं धीरज ॾिजांइ बसि केॾो तो में धीरज आहे ब्रह्म ज्ञानी का ए गुनाह आखिरी में ब्रह्म ज्ञानी जो कहिड़ो गुण आहे नानक ज्यों पावक का सहज स्वभाव जीअं अग्नि जो पावक अग्नि खे सॾिबो आहे उनजो सहज स्वभाव आहे माना जेकी पए उहो स्वाह थी वञे त तुंहिंजो हिरदो अहिड़ो थी वञे ओहो कुझु बि कोई चए उहो स्वाह थी वञे स्वाह थी वञे हरे राम राम श्री राम श्री राम महाआत्मा आत्मा तो बाबा सभिनी में आहे पर उन्हीं जो जेको ज्ञान ॼाणी करके उन में तत्पर रहे थो विरति सुरत खे बणाए रहे थो बसि उहो ई महात्मा थी थो वञे महात्मा बुद्ध खे 40 शिष्य गॾु हुयसि कंहिं जवान अची करके महात्मा बुद्ध खे अखर ॿोलण शुरू कया वियो चवंदो अपशब्द वियो चवंदो जवान जेतिरा चवणासि चइजी वियो आख़िर उन चवण खां पोइ हुन थुक कढी करके महात्मा बुद्ध जे मथां विधी श्री राम मन वचन कर्म
मन में को भावना हुई तॾहिं वाणी अहिड़ी हली ऐं वरी कर्म जो रूप अख़्तियार कयईं जो थुक हणी विधईं। हिते उन 40 शिष्यनि मां जेसिताईं गुरू जी का आज्ञा न थिए तेसिताईं कॾहिं बि विचलित न थियणो आहे। श्री राम। फ़क़ीर सां इन ॻाल्हि जो वास्तो न आहे। अॼु जे संसार जे फ़क़ीर जो असरु कुझु कलयुगी ज़मीनदारी असर हो, राजनीति असर हो, इहे पइजी विया आहिनि। कंहिं कुझु चयो न आहे, अॻ में ॿिया चेला तयारु थी था वञनि बंदूका खणी या कुझु ॿियो कुझु। फ़क़ीर सां इन ॻाल्हि जो वास्तो न आहे जेसिताईं संकेत न थिए। श्री राम। गुरु तेग बहादुर साहब, गुरु अर्जन साहब में मियाँ मीर साहब जे नाले सां लाहौर में नई पुल तयारु कराई आहे गवर्नमेंट। उन फ़क़ीर जी दरगाह आहे, जेल में अची करके चए थो साहबन साईं तूं हुकुम कर त मां लाहौर ऐं दिल्ली खे वारी जा कणा करे छॾियां। चइनि सा जेको तूं हुकुम थो वठे मियां साईं, छा उन्हनि वटि कुझु न हूंदो? श्री राम। सब्र जंहिंजी सीर तीर न घुसे तन जो, सब्र अंदर साबरी तने में जालेन, होए नजदीक खुदा दे भेद न किसे देन। सब्र मंझ मयान ए सब्र का निहणो, सब्र संदा बाण खाल को खता न करे। खम खमंदन खटियो हारायो होडन, चखियो ना चवंदन हू जो साह सब्र जो। जेको सब्र जो साह आ, साह माना रहस्य, जेको सब्र जो मरम आ उहो राज आ, उहा शक्ति आ, उहो चवंदन न चखियो आ, चई विधईं बस सहन न थियो न। श्री राम। हिते चयूं नानक ज्यों पावक का सहज स्वभाव। हरे राम 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 राम। बस माग में ॿुधायो महात्मा जी हिस्ट्री एॾियूं भरी पयूं आहिनि। असां बुद्धजी पुरुष आहियूं, सभई गुरमुख आहियो, संकेत में समेत वञो। हिन लाइन ते आहियूं त असां पाण खे अहिड़ो बणायूं। इहे ई संतनि जा संकेतन। श्री राम श्री राम। असांजे बाबा साईं सां के का अहिड़ी स्थिति बि बणिजी आई पन्याकल में जो मुंहिंजी माता साहब खे बि जेल ताईं पहुचणो पियो। उहे पहुचाइण वारा दरबार में ईंदड़, उहे कुझु कार्रवाई कंदड़। मूंखे भाउ चाचो साईं ॿुधाए पियो, मां साईं जन खे चवंदो साईं इहे ई तव्हां वटि वेहंदड़ वचन वठंदड़, वरी उहे ई ऐं असांखे हे तकलीफ़ ॾिवाई अथऊं, तव्हां उन्हनि खे जवाब था ॾियनि। बाबा असां त उन्हनि खे कुझु न चवंदासीं, पर मतां तव्हां बि कॾहिं हुननि सां कॾहिं वेर रखियो अथव। हे ख़ुदा जो घर आहे, गुरू जो घर आहे, हिन में जेको अचे पंहिंजी जहिड़ी भावना करे ईंदो, पंहिंजो फल वठी ईंदो। असांखे कंहिंखे न चवणो आहे केरु केरु आहे, असांजो साईं रखियो आहे। श्री राम। ब्रह्म ज्ञानी का है गुनाव, नानक ज्यों पावक का सहज स्वभाव। मुंहिंजा प्यारा सचा संत जा संगी तॾहिं आहियो, संग माना मन जा संगी। त हिते जॾहिं थुक हणी विधईं तॾहिं हिकु शिष्य इहो न सहन करके उथी पियो, भई एतिरी सीमा टपी वियो, उथी पियो। बसि जीअं जीअं उथण कयईं तीअं महात्मा ॿुध चुसि तूं लहणे वधाइण लाइ उथेंदो, बसि हो कर्म करे चुको, इन खां हाणे मथे बि छा कंदो, बसि एतिरो इन जे तरफ़ां थियणो। अॼु इहे साखियूं न हलनि त इहे तास कीअं हलंदा। हरे राम। नानक ज्यों पावक का सहज स्वभाव। बसि हाणे भॻवान जो धुनी चऊं प्रेम सां। ईश्वर असांखे जेकी ज्ञान असां श्रवण कयो आहे मन सां मनन थिए, बुद्धि में निश्चय में अचे, जेकॾहिं असां फ़ाइदो सम्झूं, इन दवा ऐं गोरियुनि खे, इन वचननि खे अपनाए विझूं, पोइ असां ॾिसूं फल केतिरे क़दुरु आहे, इहे वचन केतिरे क़दुरु सत्य आहिनि। जॾहिं व्यवहार में आणिबा तॾहिं असांखे इन शइ जी ख़बर पवंदी। जिन आंदो आहे उन्हनि जा हितास हलनि था, उन जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, उन जूं कथाऊं भरी पयूं आहिनि। असां उन्हनि जो ई संग कयूं था, पर उन्हनि जे वचननि जो संग कयूं, उन्हनि जो ज्ञान हृदय में धारियूं, तॾहिं असांजे जीवन जी सफलता थींदी। पाण बि बणिजी वेंदासीं, ॿियनि जे लाइ असां मिसाल बणिजी वेंदासीं। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम।
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम।